बोड जे पानी में घर ऐं समूर ओलह तलह लुढ़ी वञण करे ॻोठ खोड़ा विलेज जो रहवासी नौजवान दिल जो दौरो पवण सबबि फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिबि बोड जी तबाहकारियुनि बाद लॾपलाण करे मेहर तालके जे काछी वारे इलाइक़े अछी मस्जिद भरिसां क़ाइम रिलीफ कैंप में तरसल ॻोठ खोड़ा विलेज जो रहवासी नौजवान असद अली खोसो दिल जो दौरो पवण करे बेहोश थी वियो, जंहिंखे ॿेड़ियुनि वसीले इलाज लाइ मेहर तालका अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां नौजवान जे फोत थियण जी तस्दीक कई वई। नौजवान जो लाश संदसि वारिस ॻोठ खणाए विया। सीता रोड वेझो रहमानी वारी ढंढ उथली पवण सबबि सदियुनि खां ढंढ किनारे आबाद 5 ॻोठ पाणी हेठि अची विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिबि ॻोठ मुला खमीसो रहमानी, ॻोठ शबीराबाद चन्ना, ॻोठ मलाहन जी म्याणी, ॻोठ डोगर बावल शाह ऐं ॻोठ जमालुद्दीन जामरी पाणी हेठि अचण करे 100 जे लॻभॻि घर ड्रही पिया आहिनि। बरसाति सतायलनि जी अक्सरियत तालीमी इदारनि में पनाह वरिती आहे। कुझु रोड किनारे अझा अॾे वेठा आहिनि। संदनि घरनि में अञा बि 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे। ॻोठाणनि सीता सरजणहार फोरम पारां मशहूर मेमण ग़ुलाम शबीर चन्ना, कुर्बान अली चन्ना ऐं अब्दुल अज़ीज़ जामरी जी अॻवाणी में ॿाहिरि ॾींहुं बि रहमानी वारे ढंढ जो इज़ाफ़ी बरसाती पाणी नेकाल कराइण लाइ ढंढ किनारे एहतजाज कयो वियो। ठारूशा भरिसां ॻोठ पुनू सोलंगी में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले नौशरो फ़िरोज़ जी अॻवान ऐं सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सदर इंजीनियर रहमतुल्लाह सोलंगी तरफ़ां बरसाति मुतासिरनि खे रोक रक़म ॾिनी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अलहदिनो सोलंगी मूजिबि इंजीनियर रहमतुल्लाह सोलंगी, आज़ाद उम्मीदवार चेयरमैन अली रज़ा सोलंगी, राणो खान सोलंगी, सिकंदर सोलंगी, दुर मोहम्मद सोलंगी ऐं जमादार वकील अहमद सोलंगी खे मुतासिर माण्हुनि लाइ रोक रक़म ॾिनी, जेका अॼु माण्हुनि में विरहाई वई। अली रज़ा सोलंगी मीडिया खे ॿुधायो त हुन सां सहकार में इंजीनियर रहमतुल्लाह सोलंगी शामिल आहे। बरसाति मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। गढ़ी हसन वेझो ॻोठ हैरुद्दीन कटोहर जे रहवासी बोड मुतासिरनि इंतिज़ामिया पारां नज़रअंदाज करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद कुंडराणी मूजिबि तालका ठुल जे यूनियन काउंसिल कुंडराणी, देहे ओढाणो ऐं ॻोठ हैरुद्दीन कटोहर जे रहवासियुनि मोहम्मद मुराद कटोहर, प्यारो खान, फारूक अली, मंठार अली ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त मुख़्तियार कार ठुल ऐं तपेदार देहे ओढाणो पारां संदनि ॻोठनि खे मुकमल तौरु नज़रअंदाज कयो आहे। हुननि चयो त असांजा 100 एकड़ सारियालो फसल ऐं कचियूं जायूं मुकमल तबाह थी वयूं। मासूम ॿारनि में ग़िज़ाई खोट पैदा थी वई आहे। मच्छरनि जो आज़ार आहे। डायरिया ऐं गैस्ट्रो समेत चमड़े जी ख़तरनाक बीमारियुनि कर खंयो आहे। हुननि सेशन जज जैकमाबाद खे अपील कंदे चयो त फ़ौरी तौरु नोटिस वठी संदनि वाहुर कई वञे। टंडो ग़ुलाम अली वेझो देहे काहिरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जबार भट्टी मूजिबि बोड मुतासिर अञा ताईं खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। पाणी जी नेकाल न थियण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। ॿिए तरफ़ तक जे एमएनए मीर ग़ुलाम अली टालपुर मुतासिरनि खे यकीन ॾियारियो त जल्द पाणी जी नेकाल जो बंदोबस्तु कयो वेंदो। एमएनए पारां मुतासिरनि खे राशन समेत खाधे पीते जूं शयूं पिणु फ़राहम कयूं पियूं वञनि। ठुल में माज़ूरनि पारां वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि ठुल में माज़ूरनि जी तंज़ीम डिसेबल ऑर्गेनाइज़ेशन पारां वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि अली ख़ान बुर्डो, बहादुर मंगी, मुख़्तार अली मंगी, गुलशेर ऐं ॿियनि चयो त बरसाति सबबि असांजा घर किरी पिया आहिनि। घरनि में 3 हफ़्ता गुज़री वञण जे बावजूदि बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे। इंतिज़ामिया पारां का बि वाहुर नाहे कई। हुननि मुतालबो कयो त असां माज़ूरनि जी वाहुर कई वञे, ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। टंडो आदम शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। केतिरनि इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिबि टंडो आदम शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। बरसाति खे बंदि थींदे केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूदि फराज़ टाउन गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज आॾो बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं सबबि शागिर्दियाणनि ऐं टीचर्स समेत शहरी सख़्तु ॾुखियाईनि जो शिकार आहिनि।
इलाइक़े में मच्छरनि जे आज़ार सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। सुञाण धुरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौरु गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज आॾो बीठल बरसाती पाणी खे नेकाल करायो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।